अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला हबीबिल करीम मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अन्फ़ुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कुल्लुकुम ख़त्ताऊन व ख़ैरुल ख़त्ताईन तव्वाबून। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। अवां सभई दोस्त प्यार ऐं मुहब्बत सां पंहिंजे मिठड़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। बिरादरान इस्लाम, मुझा मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो, स्टेज ते मौजूद उलमाए किराम, अज तहां ऐं असां हिन अज़ीमुश्शान तक़रीब सईद बुखारी शरीफ के मौके ते दस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस जामिया दारुल उलूम हम्मादिया मसू खान कलवड़ में जंहिंजी मेज़बानी हज़रत साईं हाफिज़ शमसुद्दीन साहब दामत बरकातुहुम, बिरादर अजीज मौलाना फजलुर रहमान साहब, अताउर रहमान साहब, जंजी मेज़बानी में ही अज़ीमुश्शान इदारो हर साल तव्हांखे असांखे हेड़ा गुलड़ा असांजे साम्हूं आणींदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, मां ॿ-4 लफ़्ज़ अर्ज़ करण जे लाइ अवां दोस्तन जी ख़िदमत में हाज़िरी जो शरफ़ हासिल करे रहियो आहियां।
थोड़ो मां अर्ज़ कंदो मां, हिक त तवज्जो करे वेहो। इहो उसूल आहे, जंहिं थांव में खीर रखबो आहे उन थांव खे धोई करे अछो कबो आहे। जंहिं थां में खीर रखबो आहे न उन थां खे धोइबो आहे, त थांव ख़राब हूंदो त खीर खरी वेंदो। अब ईअं आहे न, जंहिं थांव में खीर रखबो आहे उन थां खे धोई मांजे साफ़ कबो आहे, खीर खरी न वञे, खीर ख़राब थी न वञे। तां सां जंहिं दिल में, जंहिं पंहिंजे दिल जे थांव में हिन मिठड़े क़ुरान खे रखियो आहे, ईमान रखियो आहे, कलमो पाक रखियो आहे, तां सां जंहिं पंहिंजे दिल जे थांव में अल्लाह ताला जी मोहब्बत ऐं प्यार रखियो आहे, कलमे वारा इन दिल जे थां खे ख़राब थियण न ॾिजो, इन दिल जे थांव खे मेरो थियण न ॾिजो, इन दिल जे थांव खे पलीत न कजो, इन दिल जे थां में गुनाहनि जी गंदगी अचण न ॾिजो, छो त इहा तुंहिंजी दिल तुंहिंजे मिठे रब जी मंज़िल आहे। अल्लाह फरमाईंदो आहे, हदीस आहे, अल्लाह फरमातो त अल्लाह फरमातो त न मूंखे आसमान मां पाए सघे थो, न मूंखे ज़मीन मां पाए सघे थी, न 14 तबक मां पाए सघनि था, लेकिन अल्लाह मोमिन जी दिल में अची वेंदो आहे। मोमिन, तुंहिंजी दिल एॾी आला आहे, तुंहिंजी दिल जो मक़ाम एॾो आला आहे, जंहिं दिल में ईमान, जंहिं दिल में इस्लाम, जंहिं दिल में क़ुरान, जंहिं दिल में रहमान, इन दिल जो छा मक़ाम। उनजे करे मां चवां थो त सभ खां पहिरियां पंहिंजी दिल खे साफ़ कयूं, पंहिंजी दिल खे धोऊं। नबी फरमायो, जेको माण्हू 3 भेरा ही कलमा पढ़ंदो रहे, रात जो सुम्हण महल 3 भेरा ही कलमा पढ़ी करे सुम्हे, तव्हां मां सां गॾु पढ़ो, अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। जेको माण्हू 3 भेरा इहो कलमो पढ़े, नबी ने फरमायो त उनजो उनजा गुनाह समुंड जी झग खां बि घणा आहिनि, अल्लाह धोई करे साफ़ करे छॾींदो, अल्लाह साफ़ करे छॾींदो। सभ खां पहिरियां पंहिंजे दिल खे धोई वियूं। अॼु वाज़ घणा ॿुधूं था, अल्हम्दुलिल्लाह, जलसा बि खोड़ थियनि था, उलमाए किराम नसीहतूं बि ॾाढियूं सुहिणियूं सुहिणियूं कनि था, ऐं मुस्लमान शिरकत बि अल्हम्दुलिल्लाह जाम आहे, पर मुंहिंजा मिठा अमल जी कमज़ोरी अची वई आहे, वॾी अमली कमज़ोरी अची वई आहे। असां नंढनि में वॾनि में वॾी कमज़ोरी अची वई आहे। मुंहिंजा अता सभ खां पहिरियां पंहिंजी दिल खे साफ़ कयो। कुरान में अल्लाह जो ऐलान आहे, ओ मुंहिंजा हुज़ूर मुंहिंजे बाननि खे ॿुधाए, ओ मुंहिंजा मिठड़ा मुंहिंजे बाननि ताईं मां अल्लाह जो पैगाम पहुचाए। मुंहिंजा सोहणा, तुंहिंजी ड्यूटी बि इहा ई आहे, तुंहिंजे रिसालत जो मक़ाम बि इहो ई आहे, तव्हांजे नबूवत जो मक़ाम बि इहो आहे। या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिर रब्बिका। ओ मुंहिंजा हुज़ूर, पंहिंजे रिसालत जे फ़राइज़ मनसबी खे अदा कंदे मुंहिंजे बाननि ताईं मुंहिंजो पैगाम पुॼाए, मुंहिंजे बाननि ताईं मुंहिंजो ऐलान पुॼाए। कुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह।
सुभान अल्लाह में दोस्त थुस्त आहिनि कुछ अगर वन लोलाई साहब भी बार बार चवनि पिया सुभान अल्लाह में सुस्ती न कयो। मां तव्हांखे शायदि पहिरियों बि हिकिड़ो अर्ज़ु कयो हो मां पोएं साल सुभान अल्लाह अल्लाह असांखे की ॾाढी प्यारी अथव ॾाढी अल्लाह असांखे प्यारी अथव। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़मानो आ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जो वज़ीर बणियो आ खजाने जो मालिक बणियो आ। यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़माने में मिस्र जे मुल्क में कहत अची वियो अनाज घटिजी विया ज़मीनुनि जी आबादी घटिजी वई माण्हुनि में बुख पइजी वई ढोरनि ढगनि में बुख अची वई माण्हू अनाज जे लाइ परेशान हुजनि पिया। हेॾां हुकूमत ऐलान कयो जंहिं माण्हू के अन्न जी ज़रूरत है जंहिं माण्हू के खाधे खुराक जी ज़रूरत है हुकूमत वटि अचे असां उनखे सस्ती क़ीमत में अनाज ॾींदासीं असां मुनासिब क़ीमत में अनाज ॾींदासीं खाधो खुराक ॾींदासीं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मुल्क जो वज़ीर ख़ज़ाना आहे मुल्क जे इलाक़नि खां माण्हू अचण शुरू थी विया वॾी ख़ल्क़ अची वई वज़ीर ख़ज़ाना सुबुह जो वेही करे माण्हुनि में अन्न तक़सीम कंदो आ खाधो खुराक तक़सीम कंदो आ ख़ल्क़ घणी आहे उनजे करे माण्हुनि खे लाइन में बीहारींदा हा माण्हुनि खे कतार में बीहारींदा हा जीअं बदनज़मी पैदा न थिए कंहिंखे तकलीफ़ न अचे ईअं माण्हू लाइन में बीहंदा हा। लेकिन हिकिड़ो नंढड़ो ॿार हुयो हिकिड़ो मासूम ॿार हुयो जेको लाइन जी पाबंदी न करे कतार में भी न बीहंदो हो सारी लाइन के टोड़े अॻियां अची बीहंदो आ। यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾियो साईं मूंखे अन्न ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा बच्चा मां तोखे अन्न ते ज़रूरु ॾींदुमि मां इन जे लाइ वेठो आहियां मां तव्हांजे ख़िदमत जे लाइ वेठो आहियां मां तव्हांजे खाधे खुराक जे लाइ वेठो आहियां पर बच्चा मुंहिंजे इंतज़ाम जो बि ख़्यालु करे मुंहिंजे इंतज़ाम जो बि ख़्यालु करे ईअं बदनज़मी पैदा न करे लाइन खे न छॾे कतार के न छॾे ओ मुंहिंजा बच्चा अॼु त मां तोखे अन्न ॾियां थो पर आइंदा कतार में बीहंदो करे लाइन में बीहंदो करे मां तोखे अन्न ॾींदुमि मां तोखे खाधो खुराक ॾींदुमि। उन ॾियारे त अन्न खणी वियो वरी ॿियो ॾींहुं ईंदो आहे वरी साॻियो ॿार आहे लाइन खे टोड़ींदो ईंदो आहे कतार खे टोड़ींदो ईंदो आहे अॻियां अची बीहंदो आहे ओ यूसुफ ओ यूसुफा मूंखे अन्न ॾे साईं मूंखे खाधो खुराक ॾे। हाणे थोरो यूसुफ अलैहिस्सलाम नाराज़ थी पियो थोरो अल्लाह जे नबी खे कावड़ आहे पुट मां तोखे बार बार चयो बच्चा लाइन में बीहंदो कर वरी बि अॼु तूं हलियो आयो हाणे ॾिस अॼु बि मां तोखे अन्न ॾियां थो सुभाणे न मिलंदो लाइन में ऐं कतार में बीह करे अन्न वठंदो कर वरी ॿियो ॾींहुं थियो टियों ॾींहुं थियो ॿार त आख़िर ॿार साॻियो कतार खे टोड़े लाइन खे टोड़े अॻियां अची बीठो साईं मूंखे अन्न ॾियो। फरमायो बच्चा कल मां तोखे रोकियो मां तोखे कल सम्झायो ओ मुंहिंजा बच्चा लाइन खे न टोड़े कतार में बीहंदो कर अॼु तोखे अन्न न मिलंदो तूं बार बार बदनज़मी पैदा करे थो तूं बार बार रुखनो विझे थो अॼु तोखे अन्न न मिलंदो पोइ मोटी वञ कतार में भी है उहो चवंदो आहे यूसुफ मूंखे अन्न ॾे ओ यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे। फरमायो पुट तोखे अन्न न मिलंदो कतार में भी लाइन में भी तोखे नंबर ते अन्न मिलंदो फरमायो यूसुफ मूंखे अन्न ॾे। यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे सुञाणे कोन थो शायदि मूंखे सुञाणे कोन थो साईं तॾहिं मूंखे पुते वापसि करे थो तॾहिं मूंखे पुते मोटाए थो ओ यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे अन्न ॾे। अल्लाह जो पैगंबर बि हैरान थी वियो ॿार तूं केरु आहीं पुट मां तोखे वाक़ई कोन थो सुञाणा तूं केरु आहीं बच्चा कंहिं सरदार जे ख़ानदान मां आहे कंहिं हुक्मरान जे ख़ानदान
खानदान मां है कहीं वडेरे जे खानदान मां है ओ मुंहिंजा बच्चा मूंखे पंहिंजो तारुफ़ कराए मां तोखे कोन थो सुञाणिया मां तोखे तॾहिं लाइण जे लाइ चवां थो उहो ॿार चवंदो आहे यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे सुञाणे कोन थो जेकॾहिं मां तोखे पंहिंजो तारुफ़ करायुमि त पाण सॾु करे मूंखे पहिरियां पहिरियां अन्न खणाईंदे पुटू तू केर है भला पंहिंजो तारुफ़ कराए सुञाण कराए फरमाया यूसुफ अलैहिस्सलाम को ज़मानो याद करे जॾहिं ज़ुलेखा वटि क़ैद हुए यूसुफ अलैहिस्सलाम को वक्त याद करे को टाइम याद करे जॾहिं ज़ुलेखा वटि कमरनि में बंद हुए जॾहिं ज़ुलेखा वटि तालनि में बंद हुए जॾहिं कमरनि में बंद हुए ओ यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं तुंहिंजी इज़्ज़त दाग़दार थी रही हुई जॾहिं नबूवत जे मक़ाम खे दाग़ लॻी रहिया हुआ जॾहिं नबूवत जे मक़ाम ते हमला थी रहिया हुआ जॾहिं रिसालत जे नामूस ते हमलो थियण वारो हो जॾहिं ज़ुलेखा तुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाइण वारी हुई जॾहिं ज़ुलेखा तुंहिंजे मथां बोहतान लॻाइण वारी हुई ओ यूसुफ हिकिड़ो पींघे में ॿार पयल हो उन पींघे वारे ॿार ॻाल्हाए करे गवाही ॾिनी हुई इन कान क़मीसुहु क़ुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन व इन कान क़मीसुहु क़ुद्द मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन यूसुफ अलैहिस्सलाम जैं तुझे पाकाई जी गवाही ॾिनी हुई जैं तुझे बेगुनाह हुजण जी गवाही ॾिनी हुई उहो पींघे वारो ॿार मां आहियां यूसुफ अलैहिस्सलाम उहो पींघे वारो ॿार मां आहियां मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के अखियुनि में गोड़ा तरी आया वो मंज़र साम्हूं अची वियो उहो वाक़ियो साम्हूं अची वियो अल्लाहु अकबर यूसुफ अलैहिस्सलाम किताबनि में ईंदो आहे खज़ाने जो दरवाज़ो खोले करे परे थी करे बीहंदो आहे चवंदो आहे मुंहिंजा बच्चा हे खज़ाने जो दरवाज़ो खुलियल आहे पुट तोखे जेको अन्न खणंदो आहे खणी वञे जंहिंखे ज़रूरत आहे खणी वञे पुट तोते काई झल पल कोने का खण जको अन्न वणाई खणी वन आतिफी आवाज आयो वही अची वई यूसुफ अलैहिस्सलाम ने पैगाम अची वियो ओ यूसुफ अलैहिस्सलाम ही ओ बारा जै हिकड़ो भेरो तुंहिंजी पाकाई बयान कए तुंहिंजी सफ़ाई बयान कए ओ यूसुफ अलैहिस्सलाम अजो न बार जे लाए तो खजाने जा दरवाजा खोले देना ओ यूसुफ अलैहिस्सलाम अजो न बार जे लाए तो अन्न जा दरवाजा खोले देना यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह जी पाकाई बयान कंदो आहे जॾहिं मुंहिंजो बानो चवंदो आहे सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक स्मुका जॾहिं मुंहिंजो बानो पढ़ंदो आहे सुब्हान रब्बियल अज़ीम सुब्हान रब्बियल अज़ीम सुब्हान रब्बियल आला सुब्हान रब्बियल आला सुब्हान रब्बियल आला जॾहिं मुंहिंजो बानो यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजी पाकाई बयान कंदो आहे मां अल्लाह बि पंहिंजे बाने जे लाइ रहमत जा खज़ाननि जा दरवाज़ा खोले ॾींदो आहे अब अञा बि सुभान अल्लाह में सुस्ती अल्लाह जी रहमत जे दरवाज़ा खुली वेंदा तो सब का पहिरियां मां अर्ज़ कयो पए पंहिंजे गुनाहनि जो इस्तग़फ़ार कजे पंहिंजे अल्लाह खां राज़ी कजे दिल जे थां खे धोई वियो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो असांजो मक़सदु हिन प्रोग्राम जो इहो आहे ऐं अॼु मौक़ो बि आहे बुखारी शरीफ़ जी तक़रीब बि आहे जलसो बि आहे क़ुरान जो बयान बि हलंदो उलमा सोलहा अल्लाह जा वली अल्लाह जा प्यारा ईंदा अॼु त अल्लाह जी ख़ुशूसी रहमत जो नुज़ूल हूंदो
जाते अल्लाह जी रहमत जो नुज़ूल होंदो आहे उते अल्लाह पंहिंजे बाननि ते बि ख़ुसूसी फज़ल फरमाईंदो। मां तव्हांखे बसि 2 कलमा हज़रत हाजी साहब जा मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। अल्लाह जो कसम एॾो मज़ो ईंदो आहे। उन 2 कलमा तव्हांखे ॿुधायां पोइ इंशाअल्लाह मां पंहिंजी जॻह वठंदुसि। हाजी साहब अल्लाह जी बारगाह में एॾो निमाणो अर्ज़ु कयो आहे। लख ॾोह खणी सव ड्रोह खणी तुंहिंजे दर ते आया धणी। ओ लख ॾोह खणी सव ड्रोह खणी तुंहिंजे दर ते आया धणी। जे माफ़ करे तब तो के ठहे, जे माफ़ करें तब तो के ठहे, इंसाफ करें तब तो के ठहे। पर हिकड़ी गाल कभी साईं, पर हिकड़ी गाल कभी साईं तुझे मुझे विच में नबी साईं। अल्लाह कंहिंखे परचाइबो आहे न पोइ चइबो आहे अदा कावड़ छो कंदो, अदा नाराज़ छो थींदो आहे। तुंहिंजे मुंहिंजे विच में फलाणो माण्हू आहे न, मसलो हल थी वेंदो। फलाणो माण्हू आहे, मसलो हल थी वेंदो। अल्लाह पंहिंजे मिठे रब खे कीअं अर्ज़ु कंदो आहे। पर हिकड़ी गाल कभी साईं आप जे विच में नबी साईं। कुछ उन जे करे कुछ पंहिंजे करे, ओ कुछ उन जे करे कुछ पंहिंजे करे, मग़रिब मथा कर कर मुखणी। अल्लाह साईं कंदो आहे। मां जो कुझु ॻाल्हायो अल्लाह साईं क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।